तंहिंजे करे पंहिंजूं गाॾियूं भरे पाण लटकी सिंध लाइ लटकी वञिबो, सिंध में बस जे छित ते वेहिबो, सिंध में पोयां लटकी पइबो, सिंध में पिली चंदो करे झोली फंड करे वञिबो। सिंध ख़ातिर थोरी अनाऊं ऐं असांजा गुरूर ऐं तकबुर अहम आहिनि, उन्हनि खां सिंध वधीक अहम आहे। असांजा जज़ीरा बचाइणा आहिनि, डिंगी ऐं भंडार बचाइणा आहिनि, कारोंजर बचाइणो आहे, सिंध जी वहदत खे बचाइणो आहे। जेको कराची और अंदरूनी सिंध वारी साज़िश आहे हिनखे ग़र्क़ करिणो आहे। हिन लाइ तव्हां तकलीफ़ूं करे जेके कराची में वेठा आहिनि, जेके ॿियनि ज़िलनि में ऐं जिते जिते क़ौमी अवामी तहरीक बंदोबस्तु कयो आहे, उहे अॼु की राति खां उन बंदोबस्त खे ॾींहो करे जेके बि ज़िला आहिनि, कंदकोट खां, बदीन खां, शिकारपुर खां, नवाबशाह, नौशहरा, दादू, जेके बसुनि जा बंदोबस्तु कया अथनि, हिननि भेणुनि खां वधीक तव्हांजी अना ऐं तव्हांजी तकलीफ़ आहे छा? जेके ॿार कछनि में खणी सॼी सिंध में हलनि पियूं पंधु। तंहिंजे करे हाणे हुनजो तइदाद वधायो, शिरकत जो। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त मथां ईअं सम्झो हुकुमरानो त 8 नवंबर खां पोइ ठीकु आहे, सिंधी रड़ियूं करे पोइ माठ थी वेंदा। ये क़ौमी अवामी तहरीक आहे। ये क़ौमी अवामी तहरीक है, ये सोचे समझी कम कंदी है। ॾिसो, क़ौमी अवामी तहरीक तकड़ बि कोन कंदी आहे, उबहराई बि कोन कंदी आहे। सोचे सम्झी लेखो ॿधी हिसाब किताब करे। तव्हां मुंहिंजो बयानु कोन ॿुधंदो गैर ज़िम्मेदारी वारो। सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक अदलिया सां सिंधी लीडरशिप आहे। पाकिस्तान जी लीडरशिप अदलिया मां आउं मुखातिब थींदो आहे, पर सोचे सम्झी इज़त सां वक़ार सां अर्ज़ु उहो कबो आहे जेको अर्ज़ु जेन्युइन हुजे, जाइज़ हुजे, मोतबाना हुजे, फज़ीलत भरियो हुजे। तव्हां कॾहिं क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान खे कंहिंजी औरतुनि ते, कंहिंजी फैमिलीज़ ते ॻाल्हाईंदे कोन ॿुधंदो। हींअर बि सवेल कंहिं दोस्त नारो हणण जी कोशिशि कई, उनखे मने कयोसीं। उन क़िस्म जा पर्सनल नारा क़ौमी अवामी तहरीक रद्द कंदी आहे, न हणंदी आहे। कंहिं दोस्त सवेल कंहिं हिते हिकिड़ो ॿ दोस्त वेठा जंहिं कंहिं शख़्सियत खे उनजी ज़ात जे हवाले सां नालो खणी नारो हणण जी कोशिशि न कई। इहे नारा बि कोन क़बूल आहिनि। कंहिं बि ॿी पार्टी जे ख़िलाफ़ु सवेल कंहिं इहो चयो त सिंध में ॿिया सभु लीडर ग़लति आहिनि, अयाज़ लतीफ़ साहिबु सही आहे, इहो बि ग़लति आहे। अयाज़ लतीफ़ साहिबु सही थी सघे थो किन ॻाल्हियुनि में ॿिया लीडर सही हुजनि। तंहिंजे करे इहो बि ग़लति आहे त असीं सही आहियूं, ॿिया सभु ग़लति आहिनि। इहा पॉलिसी तब्दील करणी आहे त असीं सही आहियूं, ॿिया सभु ग़लति आहिनि। असीं ईमानदार आहियूं, ॿिया सभु ठॻ आहिनि। असीं वफ़ादार आहियूं, ॿिया सभु गद्दार आहिनि। इहो न आहे चवणो। इहो पाकिस्तान में रिवायत आहे त जेको हुकूमत में आहे उहो सचो आहे, मोहबे वतन आहे। जेको मुखालिफ़ आहे सो गद्दार आहे, उहो यहूद ऐं हनूद जो एजेंट आहे, उहो भारत जो एजेंट आहे, उहो अमेरिका जो। इहो इन रवैये जे करे सियासत ज़ाती दुश्मनियूं बणिजी वई आहे। सियासत रुगो नफ़रत बणिजी वई आहे। सियासत रुगो हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी बणिजी वई आहे। गॾियल कमु थिए कोन थो। सिंध में गॾियल कमु करिणो आहे। सिंध में पर्सनल एलिगेशन्स न आहिनि हणणा। सिंध में हिकिड़ी रेल आहे, क़ौमी अवामी तहरीक जी रेल, सम्झो पिशावर या इस्लामाबाद पिंडी पई वञे। उन में जेको माण्हू कराची खां दाबेची ते चढ़े उनखे बि शाबस ॾिजे। जेको दाबेची मां चढ़ी वरी कोटड़ी ते लही वञे, हुन ते इल्ज़ाम ॾियण जो, हुनखे बि शाबस ॾिजे। वरी कोटड़ी खां चढ़ी जेको रोड़ी या टंडे आदम ते हले, जेको जेसिताईं हले, जंहिंमें जेसिताईं गुंजाइश हुजे। को पंधु हलंदो, को 500 रुपया ॾींदो, को थेलियूं 2 बिरयानियूं ॾींदो, को नारो हणंदो, को पोस्ट रखंदो, को सलाम कंदो, को हथु ॾींदो, को हार पाराईंदो। जेके बि आहिनि त हिन क़ौमी काफ़िले सां जुड़ियल, सम्झनि त सिंध खे पंहिंजी माउ था, प्यार था कनि सिंध जे वसीलनि सां। उन्हनि सां प्यार कबो, उन्हनि जी इज़त कबी। तंहिंजे करे अॼु मां घोलाड़ची में तव्हां सभिनी खे शाबाश थो ॾियां ऐं तव्हां सभिनी ते तनक़ीद थो कयां। थोरी तनक़ीद कजे न। हेॾो वॾो ज़िलो बदीन, पेट्रोल थो निकिरे, उते रुगो बुख, पाणी बंदि थिए, तेल जो बदीन जो बंदि थिए, बेरोज़गारी बदीन में, वॾी का यूनिवर्सिटी कोन्हे बदीन में, वॾी इस्पताल कोन्हे बदीन में। वो कड़े कमर खे पोयां छॾे आयासीं, लॻा पिया आहिनि एम्बुलेंस ॾियो, एम्बुलेंस ॾियो, एम्बुलेंस जी कोन ॾियनि। कॉलेज ठाहियो, कॉलेज जी कोन्हे। हिन घोलाड़ची में तमामु वॾी का अस्पताल हुअणु खपंदी, जंहिं लाइ तव्हांखे बदीन ऐं हैदराबाद न डोड़णो पए हा। आई कोन्हे। जेको पाणी पियो था, ड्रेनेज जो गंदो पाणी मिलियल, उहो पाणी आहे, साफ़ पाणी कोन्हे। तव्हां ड्रेनेज जो निज़ाम साफ़ कोन्हे। तव्हां वटि पार्क कोन्हनि जिते शागिर्द वञी वेही सघनि, पढ़ी सघनि।
तव्हां वटि कहिड़ियूं वॾियूं लाइब्रेरियूं कोन्हनि जिते CSS जी PCS जी ऐं सिविल जज जे एग्ज़ाम्स जी तयारी थी सघे। तंहिंजे करे बदीन हिकिड़ो पसमानदा ज़िलो आहे, अमीर तरीन जंहिंखे समुंड लॻे थो, अमीर तरीन जंहिं वटि पेट्रोल निकिरे थो, ऐं ग़रीब ऐं बुखियो तरीन जंहिंजा सभु वसीला लुटे विया आहिनि। हुकुमरान MNA MPA सेनेटर नाज़िम तव्हांजा सभु मिल्कियतूं लुटे विया आहिनि ऐं तनक़ीद न करे त तव्हीं ख़ामोश आहियो ऐं तव्हीं बार बार उन्हनि खे चूंडियो था। जेके लुटीनि था उन्हनि खे तव्हीं वरी चूंडे सिंध जे तख़्त ते विहारियो था, रुगो तव्हीं न सिंध जा ॿिया ज़िला। तंहिंजे करे आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त इहे जेके ॿेटनि ते कब्ज़ा आहिनि, कारूंजर जा ज़िक्र आहिनि, इहे फ़क़ति तॾहिं हू करे सघनि था जो तव्हां उन्हनि खे चूंडियो था। हिकिड़ो वॾो राइटर आहे जॉर्ज बर्नार्ड शॉ, हुन लिखियो हो जूलियस सीज़र हिकिड़ो ज़ालिम शहंशाह हो, ज़ुल्म कंदो हो, डिक्टेटर हो। त बर्नार्ड शॉ लिखियो आहे सीज़र पकड़ हरगिज़ न बणिजे हा जेकॾहिं असीं रिढूं न बणिजे। असीं रिढूं थियासीं तॾहिं हू बगड़ थी वियो। पाण सभु रिढूं आहियूं तॾहिं हू बगड़ आहिनि। पाण जे रिढूं न हुजूं त हू बगड़ कीअं बणिजे। पाण जे बगड़ जे साम्हूं बगड़ ते बीह रहूं त बगड़ जी मजाल आहे जो पाण ते हमिलो करे। पाण रिढूं थियो पिया वेठा आहियूं, पाण छेलियूं थियो वेठा आहियूं, पाण अहिड़ा मुअल बेज़ार पंहिंजी ज़ात खां वजूद थियो बीठा आहियूं बिना मुस्तक़िल मिज़ाजी जे। पाण जे करे पाण में मुस्तक़िल मिज़ाजी पैदा कयूं, क़ौमी जज़्बो पैदा कयूं, क़ौमी ईमान पैदा कयूं त इमरान ख़ान जी मजाल आहे जो असांजे ॿेटनि ते हथु विझी सघे। हाणे हिन बेदारी मार्च खां पोइ इस्लामाबाद में तरतलो अथव। अॼु सुबुह जो दोस्तनि अख़बार पे पढ़ी ॿुधायो त हाणे वरी वॾो हुन लाइ क्राइसिस पियो थिए जो इलाही सारा माण्हू आस्ते आस्ते ॻाल्हाइणु शुरू थिया आहिनि। हीअ ॾिठो न सॼी सिंध पई फिरे, हिकिड़ी जाइ ते जलसे सां ख़ैरु थी वेंदो आहे। ॿियो अॼु ठीकु आहे, हीअ सॼी सिंध पियो फिरे पली जो वटि वटा हेॾा वञे हेॾा वञे हेॾा वञे, अबाओ हेॾा अचु अबाओ हेॾा अचु, अबा किरण अबा कालेरा अबा अली मोहम्मद अबा गुलाम शबीर अबा धणी बख़्श ज़ुल्म थी वियो। इहो उन्हनि लाइ अज़ाब आहे। तंहिंजे करे हिननि खे पुठिते अचिणो पवंदो। हिननि जज़ीरनि ते जे पुठिते न अचिया त असीं सॼी सिंध जा क़ौम परस्त मज़हबी पार्टियूं प्रोग्रेसिव पार्टियूं सभिनी खे गॾु करे गॾियल ताक़त सां गॾियल इत्तेहाद सां हिकिड़ी तमामु तवील मुनज़िम जदोजहद हलाइण लाइ तयारु आहियूं। ॿुधी छॾियो हुकुमरानो, सिंध जा माण्हू तोड़ ताईं मुक़ाबिलो कंदा, सिंध जा माण्हू ॼमी बीहंदा, सिंध जा माण्हू आख़िरी घड़ीअ ताईं पंहिंजे अमर सिंध ऐं हुनजे वसीलनि जी हिफ़ाज़त कंदा। सिंध जा माण्हू थकिजंदा कोन, सिंध जा माण्हू मार्च करे कोन वेंदा, सिंध जा माण्हू पाण त इहो दाग़ कोन खणंदा त सिंध मां जो दाग़ लॻे तारीख़ जो त बाबा फलाणो दौर हो, उन दौर जे सिंधियुनि पंहिंजा वसीला ॾेई छॾिया, उन दौर जे सिंधियुनि पंहिंजा टपड़ सभु पंहिंजे अबनि ॾाॾनि जूं मिल्कियतूं, पंहिंजे ईंदड़ नसलनि जूं मिल्कियतूं, पंहिंजूं ज़मीनूं, पंहिंजा घर ॾेई छॾिया ऐं मार्च करे वेठा रहिया। इहो दाग़ असीं पंहिंजे निराड़ ते खणण लाइ तयारु कोन आहियूं। असीं मुक़ाबिलो कंदासीं, असीं विढ़ंदासीं, असीं जदोजहद कंदासीं, असीं साबित क़दमी सां जदोजहद कंदासीं, असीं तोड़ ताईं जदोजहद कंदासीं। जदोजहद बरक़रार रहंदी आहे। तारीख़ में जदोजहद जी अहमियत हूंदी आहे, तारीख़ में मुक़ाबले जी अहमियत हूंदी आहे, तारीख़ ते साबित क़दम थियण जी अहमियत हूंदी आहे, तारीख़ में डिघी वेड़ जी अहमियत हूंदी आहे, तारीख़ में पंहिंजे दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी मुक़ाबिलो करण जी अहमियत हूंदी आहे, तारीख़ में भाड़ियुनि जी, तारीख़ में कमज़ोरनि जी, तारीख़ में हथियार फिटा कढण जी, तारीख़ में बहाना करे गुम थी वञण जी जाइ न हूंदी आहे। तंहिंजे करे सिंधियो आख़िर में हिननि खे ॿुधाए छॾियो त असीं मज़ामत कंदासीं, असीं मुक़ाबिलो कंदासीं, असीं ॿेटनि लाइ मुक़ाबिलो कंदासीं, असीं जज़ीरनि लाइ मुक़ाबिलो कंदासीं, सिंध जे वहदत लाइ मुक़ाबिलो कंदासीं, कारूंजर लाइ मुक़ाबिलो कंदासीं। तव्हीं सिंध जे वसीलनि लाइ छा कंदो? ॿेटनि लाइ, कारूंजर लाइ, वहदत लाइ, कराची लाइ, सिंध लाइ, तहलीम लाइ, सिहत लाइ, मेरिट लाइ, इंसानी हक़नि लाइ सिंध जा माण्हू मुक़ाबिलो कंदा ऐं मुक़ाबिलो करे तव्हांखे शिकस्त ॾींदा, तव्हांखे दसींदा, तव्हांखे ईअं दसींदा जीअं जिया खे दसियऊं, जीअं मुशरफ खे दसियऊं। तव्हां ईअं दसजंदो ऐं तव्हांजो दसजण यकीनी बणिजी चुको आहे। जी सिंध एक लीडर एक चीज, हया लतीफ़